तलहार में गोठाणन तूफान तरफा बिन नौजवानन के खंभे गुम करते पुलिस खिलाफ एहतजाजी मुजाहिरो कयो आहे। गोठ वलंग खासकेली जे रहवासिन तरफा रुबीना खासकेली, गुलनाज खासकेली, खैरा ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुजाहिरो करे नारेबाज़ी कई वई आहे। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त पुलिस बासरनि जे चुर्च ते संदन ॿिनि नौजवाननि खे खंभे वई आहे। संदन चवणु हो त पुलिस हिन वक़्त ताईं नौजवान अता मोहम्मद खासकेली ऐं नूर मोहम्मद खासकेली जी गिरफ़्तारी ज़ाहिर नाहे कई। संदन चवणु हो त पुलिस नौजवाननि खे बिना जवाज़ गिरफ़्तार करे सालनि वॾो ज़ुल्म कयो आहे। ॻोठाणनि जो चवणु हो त सियासी मुखालफ़त सबबि पुलिस खेनि निशानो बणाए पई। हाणे पुलिस घर में कमाइण वारनि ॿिन्ही नौजवाननि खे खंभे वई आहे। एहतजाज कंदड़नि IG सिंध ऐं ॿियनि खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी नौजवाननि खे बाज़ियाब कराए वञे।